तो गम सहने वाले बली बन गए या अली कहने वाले। जिस घड़ी कहते मोहम्मद जिस घड़ी कहते मोहम्मद कुल हुवल्लाहु अहद सुन के फरमाते अली यो शान अल्लाह समद। लम यलिद कहते हसन व लम यूलद कहते हुसैन। फातिमा कहती व लम यकुल लहू कुफुवन अहद। क़िबला साईं अब ज़ाहिद हर कंहिं महफ़िल जो रंग पंहिंजो हूंदो आहे। का अलाह वारनि जे मोहब्बत वारनि जी महफ़िल हूंदी आहे। आहिनि त सभु अलाह जा ख़ल्क़ियल इंसान सभु अलाह जी तख़लीक़ आहियूं ऐं उहे केर बि हुजनि कहिड़े धर्म सां वास्तो हुजनि उहा अलॻि ॻाल्हि आहे। इंसानियत में सभु अची था वञूं पर हिकिड़ा हुदूद हुजणु खपनि। उन्हनि खे ओरांघड़ असांजो कमु न आहे। असां अहले तसव्वुफ़ सां वाॻियल आहियूं सूफ़ीअज़म सां गॾु आहियूं। उन करे कंहिं औलिया बुज़ुर्ग जो कलाम कंहिं सूफ़ी बुज़ुर्ग जो कलाम को दोस्त चवंदो त जी जी करे असां नाची ॿुधाईंदासूं। बाक़ी असांजा त क़ौमी शाइर बि खोड़ आहिनि सिंध जा गीत बि खोड़ आहिनि उहे ॻाया बि अथऊं। अमड़ आहे असांजी सिंध उन जो खाऊं था। चवण जो मक़सदु आहे त बाक़ी महफ़िल जा हुदूद उहे ख़राब न करणु खपनि। जहिड़ो बि हाल आहे रिक्वेस्ट कयूं था कंहिं बि दोस्त खे रिक्वेस्ट आहे त कंहिं बुज़ुर्ग औलिया अला किथे भले सॼी पाकिस्तान खां ॿाहिरि जो हुजे इंशाअल्लाह ताला उन जो कलाम अव्हांखे ॿुधाईंदासीं। पर औलिया जो कलाम हुजे बाज़ारी शाइर जो न चयो आहे न चवंदा आहियूं असां। मूंखे 30 साल थिया आहिनि सूफ़ियाणे रंग में नंढड़े इलाक़ा वठी इन रंग में हलां पियो जहिड़ो मुंहिंजो हाल आहे। दुरूद वेल दे ए महफिल सरकार दी। दुरूद वेल दे महफिल सरकार दे। दुरूद वेल दे ए महफिल सरकार दी। अज आमद मदीने वाले